नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदासीं। बलूचिस्तान के ज़िले किला अब्दुल्ला में मंशियात के खिलाफ FC बलूचिस्तान ऐं ॿियनि इदारनि गॾियल ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन हिन वक़्तु जारी आहे। पाक फ़ौज कानून लागू कंदड़ इदारनि जे सहकार सां मुल्की सतह ते स्मगलर्स खिलाफ वॾे पैमाने ते क्रैकडाउन कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया किला अब्दुल्ला में मंशियात खिलाफ तारीख़ी कामयाबी हासिल कंदे FC एंटी नार्कोटिक्स फोर्स लेवीज़ गॾियल ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन के हवाले से अवां खे अपडेट कयो पिया त ही ऑपरेशन 2016 खां पोइ मंशियात जे ख़ात्मे जो सभ खां वॾी कार्रवाई करार ॾिनी वई आहे। इन तारीख़ी ऑपरेशन के कामयाबीअ सां मुकम्मल करण खां पहिरियां जरगो कोठायो वियो। लाॻापियल धुरियुनि खे वार्निंग बि ॾिनी वई। ऑपरेशन दौरान मंशियाती पैदावार मंशियात ज़ख़ीरो करण वारनि जाइनि ऐं क़ीमती मशीनूं तबाह कयूं वयूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया ऑपरेशन में 6 टन एफिड्रेन 48 मंशियात जा कंपाउंड तबाह कया विया। 70 एकड़नि ते फसल ऐं 28 मशीनूं तबाह कयूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, अपडेट कजो। जी बिल्कुल, बलूचिस्तान के किला अब्दुल्ला में मंशियात खिलाफ जो कार्रवाई थी है उनमें FC बलूचिस्तान नॉर्थ ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि गॾियल ऑपरेशन किया है। ख़ास तौर ते पाक फौज ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा भी आहिनि उन्हनि जो भी तावन उन ऑपरेशन में शामिल है। जेके मुल्क में स्मगलिंग खिलाफ वज़ीर आज़म सख़्त हिदायतूं जारी कयूं उन सिलसिले की हिकिड़ी कड़ी आहे जो ऑपरेशन आहे। इन हवाले से बलूचिस्तान जो किला अब्दुल्ला में जो मंशियात खिलाफ जो तारीख़ी क्रैकडाउन थियो आहे उनमें वॾे पैमाने ते नार्कोटिक्स फोर्स लेवीज़ ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उन्हनि भी शिरकत कई आहे। जेको ॿुधाए पियो वञे त इहो ऑपरेशन 2016 खां जेको ऑपरेशन थियो हो उन खां बि वॾो ऑपरेशन आहे। इन ऑपरेशन में वॾे पैमाने ते जेके मंशियात पड़ी आहे ऐं कुल हिन वक़्त ताईं 42 हदफनि ते कार्रवाई थी चुकी आहे जंहिं दौरान 6 टन एफिड्रेन पकड़ी वई आहे। 48 जेके मंशियात जा वॾा कंपाउंड आहिनि उहे मसवार कया विया आहिनि। 70 एकड़नि ते बीठल जेका फसल आहिनि उहे बि तबाह कया विया आहिनि। गॾोगॾु प्रोसेसिंग जेको हिननि जो मंशियात जो मशीनूं आहिनि उहे बि 28 मशीनूं तबाह कयूं वयूं आहिनि। वॾे पैमाने ते जेके क्रैक डाउन दौरान जेके आहिनि 11 खां वधीक माण्हू गिरफ़्तार बि कया विया आहिनि। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।